चिकाइन बाइन कापड़ी के परूड़ल परे। चिकाइन यो काइन लफ़्ज़ कुरान में इस्तेमाल कान जे नाले सां इस्तेमाल थियो आहे। ही जोगी जेके आहिनि इहे जेके अकथूं कंदड़ जेके माण्हू आहिनि जेके ढारा बाइन इहे जेके ढाराई जेके माण्हू आहिनि पोइ इहे अंदाज़ा ॿुधाईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ॻाल्हि सही थी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं सही कान थींदी आहे। कॾहिं पोइ लतीफ़ साईं चवे थो त हिननि माण्हुनि जे आसिरे जेको आहे पाण खे सोबत सची असांखे कान मिलंदी, छो त हीअ जेके माण्हू आहिनि इहे मिड़ी अंदाज़ा हणनि था। काइन बाइन कापड़ी जी परूड़ल परे, जी परूड़ल तमामु परे जी ॻाल्हि आहे। हिननि जे वस जी ॻाल्हि, हिननि जे वस जी ॻाल्हि कान्हे का। चई सोबत सुपेरनि जी, चई सोबत सुपेरनि जी सची शाल सरे। शाल उनजो मतिलबु इहो आहे त माना इन में हिकिड़ी तवक या इन में हिकिड़ी उमेदु रखिजे थी, पक कोन्हे का। पोइ उनजो कारण उनजो सबबु कहिड़ो ॿुधाए थो त अंदरि दुर्ज़ मरे। दुर्ज़ फारसी जो आउं सम्झां थो लफ़्ज़ आहे, थी सघे थो फ़रसी में इस्तेमालु थींदो हुजे। ऐं दुर्ज़ जी जेका माना आहे उहा आहे चोर। छो न असांजो ॿाहिरि जा जेके चोर आहिनि उहे त ॾिसण में असांखे अचनि था, पर असांजे अंदरि में जेके चोर आहिनि, जेके असांजे अंदरि में जेका खोट, असांजे अंदरि में जेका मुनाफ़िक़त जेका त उहा असांखे ॾिसण में कान थी अचे। लतीफ़ चए थो अंदरि दुर्ज़ मरे, अंदरि दुर्ज़ मरे त हासिल तो हाज थी। माना तुंहिंजी हाज हासिल ज़रूरु थींदी, पर शर्त हिकिड़ो उनजो ॿुधाए थो त अंदरि दुर्ज़ मरे। जेका अंदरि में जेको तव्हांजे में जेको चोर जेको वेठो आहे, जेको अंदरि कारो कां ॿार ॿोली हंध जी अहिड़ो किनो ठा भञी चोर। ॿार केॾियूं सुठियूं ॻाल्हियूं था कनि, कपिड़ा केॾा सुठा तव्हांजा, उथण वेहण तव्हांजो, ॻाल्हियूं केॾियूं भलियूं, पर हेॾियूं मुनाफ़िक़तूं हिकिड़नि सां हिकिड़ियूं करें। ऐं अॼु बि चवां थो जेकॾहिं इहो हिकिड़ो मर्द जेकॾहिं माण्हू पाण मां कढी छॾी, पाण मां तव्हां सभु भला माण्हू आहियो ऐं ख़ुदा न करे त तव्हां जेको मुनाफ़िक़त जेको वेझो वञो, ऐं केॾी ख़तरनाक जेको आहे शइ आहे मुनाफ़िक़त। ॿियूं त माण्हू में इलाही कमज़ोरियूं कोताहियूं आहिनि, पर आउं सम्झां थो इहा हिकिड़ी ख़तरनाक। भई ठीकु आहे, मूंखे बाबे जी ॻाल्हि नथी वणे, ऐं पेरनि ते हथु रखी ॿाहूं ॿधी अबे खे चवां अबा हीअ ॻाल्हि तुंहिंजी मूंखे थी सघे थो उहा ॻाल्हि सही हुजे, मूं हुनखे ग़लति सम्झो हुजे, पर मूंखे उहा ॻाल्हि अबे खे पर अलाए बाबे खे चवां, बाबो कावड़जी पवंदो, विड़ी पवंदो, पोइ उहा ॻाल्हि मूं कोन कई। हिकिड़े हिसाब सां जेको आहे आउं फ़िलहालु त जेको आहे ॻाल्हि, पर बाबो त उहा ग़लती कंदो रहियो, ऐं तेसिताईं जो उहो वक़्तु अची वियो हुयो जो हाणे जेको अरे इहा ॻाल्हि त मूंखे मूं कल्ह सम्झो पिए, त सम्झो पिए त हुनजो मतिलबु त हाणे त ॻाल्हि हथां हली वई। माना कॾहिं कॾहिं माण्हू गुडविल में बि जेको आहे माण्हू हिक ॿिए सां अहिड़ियूं ॻाल्हियूं न ओरींदो आहे, हिक ॿिए सां उनमें हिजाब हूंदा आहिनि, उनमें आरती तौरु जेको आहे मथां चांहि न पियारे आहे, मथां मानी न खाराए, मथां अचणु न ॾिए, मथां जेको आहे वास्तो टुटी वञे, मथां मिठी बाटी टुटी वञे, यार माण्हू सुठो कोन्हे को, पर छा करियूं, भला हाणे गॾु हलणो आहे। माना इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असीं जेको आहे बिना जेको आहे कंहिं हिजाब जे ऐं बिना कुझु सोचण सम्झण जे रोज़ानी असीं कंदा बि रहूं था, ऐं असीं वरी उहा साॻी मुनाफ़िक़तूं कंदा रहूं था। ऐं आउं सम्झां थो त तव्हां ॿियो जेको वणे सो कयो, पर जेकर इहो मुनाफ़िक़त ईअं आहे जॾहिं ख़बर पई तव्हांजे दोस्त खे, तव्हांजे यार खे, यार हीअ त मूंसां जी माइट कूड़ ॻाल्हि, भले माइट जेको आहे मूंखे चयो आउं हींअर इन पोज़ीशन में न आहियां, आउं तुंहिंजी मदद नथो करे सघां, मूं वटि पैसा आहिनि, मूं वटि पैसा, पर आउं तोखे ॾेई नथो सघां, छो त मुंहिंजे पूरत जे लाइ खोड़ आहिनि, बाक़ी सफ़ा खे एमरजेंसी हुजे त मुंहिंजो सिर त तव्हां हाज़िर आहे, खणी वञ पैसा तूं। हीअ मतिलबु ॻाल्हि कन्वेंस जी आहे। हीअ जेके रवैया जेके असांजा जेके ज़हरीला जेके थी विया आहिनि, जेके तिखा, असीं माण्हू हिकिड़ो दफ़ो कावड़जूं था त वरी असीं परचण जी कोन था कयूं। पोइ ज़माना मामूलनि ते मामूली ॻाल्हियुनि ते कावड़जूं था, पंहिंजी अना ते कावड़जूं था। मुंहिंजी ॻाल्हि जेका डॉक्टर साहिबु छो कोन वञी, बाबा तुंहिंजी ॻाल्हि ॿुध बि, पर तूं घटि में घटि ॿिए कंहिंजी ॻाल्हि त ॿुध।